डायरी हिन वक़्तु मौजूदु आहे सिंध जे उन गीतनि जे बादशाह ऐं शहनशाह फ़नकार वटि जंहिंखे यकीनन सॼी सिंध खोड़ मुहबत सां यादि रखे थी। असीं बैक स्टेज मौजूदु आहियूं लाखिणी लतीफ़ जो उर्स मुबारक जे हवाले सां आयल सिंध जो महान रागी खेसि मुहबतुनि में सदाईं यादि कयो था शमन अली मीराली। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। कीअं आहे तबियत ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु। लाखिणी लतीफ़ जो उर्स मुबारक जे हवाले सां हाज़िरी क़बूल पवे, तव्हां बि हाज़िर थिया आहियो, छा चवणु चाहींदा आहियो? बिस्मिल्लाह। शहनशाह जी दरबार में अॼु शहनशाह जो मेलो आहे। मुंहिंजे लाइ त ॾाढी ख़ुशी आहे छो त मां हर साल शहनशाह जी दरबार में हाज़िरी ॾींदो आहियां। प्रोग्राम हली रहियो आहे, फ़नकार ॻाए रहिया आहिनि, हिन खां पोइ मुंहिंजी बि एंट्री आहे ऐं हज़ारे लखे किरोड़े लतीफ़ जा पांधीअड़ा मुरीद हीउ प्रोग्राम ॾिसनि था ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं इंशाअल्लाह मां जेको बि ॻाईंदुसि अॼु दिलि सां ॻाईंदुसि। हमेशह दिलि सां ॻाईंदा आहियो, महफ़िल खे सदाईं लुटे वेंदा आहियो, झुमाईंदा आहियो, इहो माशाअल्लाह तव्हांजो ख़ासो आहे। जेकॾहिं असांजे इलेक्ट्रॉनिक डायरी जे दोस्तनि खे जेको तव्हां अॼु कलाम ॻाइणु वञो पिया उनजी झूंगार थोरी थी वञे त इहो ख़ासि उन्हनि जे लाइ तोहफ़ो हूंदो तव्हांजे पारां। हाज़िर बिल्कुलु। मां अॼु लाखिणी लतीफ़ जी स्टेज ते मौजूदु आहियां। इश्क तमाम बिरह तमाम, इश्क तमाम बिरह तमाम, हिकिड़ो इहो कलाम ॻाईंदुसि। ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो मुर्शिद साईं। लख महिरबानी, लख